नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कराची मां खबर ॾींदड़ नामियारे मज़ाया फनकार उमर शरीफ जे घर बातिन संदस मदाइन मीडिया की अपील कई है तो उमर शरीफ की बीमारी वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया ते न हलायूं वञनि। अहिड़ियूं तस्वीरुनि सां खेनि तमाम घणी तकलीफ़ थिए थी। काल आर्टिस्ट काउंसिल में सकाफ़त वारे वज़ीर सैयद सरदार शाह ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उमर शरीफ जे पुट जवाद उमर चयो त असां उमर शरीफ जे इलाज लाइ संदसि हुकूमत खां लॉजिस्टिक हवाई सफ़र जी सहूलियत मदद घुरी हुई। पैसनि लाइ न चयो हो। सिंध हुकूमत 4 करोड़ जी माली मदद पिण कई है। वफ़ाक़ी हुकूमत बि अमरीकी वीज़ा जे हवाले सां कोशिश करे पई। हिन वक़्तु उमर शरीफ जी हालत में का बि बहितरी न आहे। हू मुसलसल वेंटिलेटर ते आहे। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो त उमर शरीफ हमेशा टेक वखेरिया। असां कोरोना जे ॾींहंनि में बि फनकारनि जी मदद कई। मुर्तज़ा वाब चयो त सिंध सरकार उमर शरीफ जी हर मुमकिन मदद कंदी। असां एयर एम्बुलेंस जो बंदोबस्त पिण करे छॾियो आहे। जीअं ई वीज़ा मिलंदी त 24 खां 36 कलाकनि अंदर उमर शरीफ वाशिंगटन पहुंची वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।